बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी। गुड मॉर्निंग ता सभिनी के सुबह जी सुरहार में उम्मीद कयां थी जिते हूंदो ख़ुश हूंदो आबाद हूंदो ठीक हूंदो मज़े में हूंदो। अल्लाह ताला ता सभिनी वटि ख़ैर ख़ैरियत करे छो जो उम्मीद ते दुनिया क़ाइम आहे। असां इन उम्मीदुनि ते हमेशह तव्हांखे छॾे ऐं मोकिलाए हलिया वेंदा आहियूं हिन पंहिंजे प्रोग्राम मज़ा त तव्हां जिते हूंदो आबाद हूंदो ऐं पंहिंजा फैमिली मेंबर्स जेके असां कॾहिं हूंदा आहियूं न हूंदा आहियूं ॾाढा यादि कंदा हो ऐं असां बि तव्हांखे तमामु घणो मिस कंदा आहियूं। अगरि का मसरूफ़ियत का एक्टिविटी या कोई अहिड़ो ज़िंदगी जी का अहिड़ी मसरूफ़ियात थी वञे जंहिंजे करे अनफॉर्चुनेटली अगरि तव्हां सां मुलाक़ात कॾहिं बि लेट थींदी आहे त यकीन मञियो असां तव्हांखे ॾाढो दिलि सां यादि कंदा आहियूं त जिते बि आहियो इहा तव्हांजी मोहबत आहे। दिलनि में या चवंदा आहिनि त मोहबत इहा उकीर इहा रस्ता क़ाइमु रहनि हमेशह ऐं हुजे इंसानु कहिड़े बि दुनिया जे उन जॻह ते लेकिन घटि में घटि जेका यादगिरी हूंदी आहे न उहा ॾाढी अहम हूंदी आहे त उहा हमेशह असांखे तव्हांजी रहंदी आहे ऐं मूंखे इहा उमेदु आहे त तव्हां ख़ुशि हूंदो हमेशह ऐं तव्हां असांखे यादि बि ॾाढो कयो हूंदो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे लख करोड़ अहसान आहिनि। अल्लाह जे अहसाननि सां जेके बि मुंहिंजा फैमिली मेंबर्स जेके हिते कमु कनि था असां गॾु जेके मुंहिंजा टीम जा मेंबर्स आहिनि उहे ॾाढा बहितरीनु आहिनि माशाअल्लाह सिहतयाब आहिनि ऐं थोरो ई मौसम जो जेको चकर घुमियो आहे जंहिंजे करे थोरो घणो तव्हां ॾिसंदा त किथे जुड़नि किथे माशाअल्लाह सां मींहं पवनि था किथे कीअं माहौल आहे कहिड़ी जॻह ते आहे त असां वटि बि हिते थोरो जेको आहे सो आहे बाक़ी वबा जे करे मां तव्हां सां ज़रूरु इहा ॻाल्हि शेयर कंदमि त पहिरियां असां सभिनी खे इहा केयर करणु जरा चवंदासीं त ज़ारी ॻाल्हि लॉकडाउन आहे ऐं वायरस जो अञा ताईं हिन वक़्तु इहो सिलसिलो हले थो त उहा वबा अञा ताईं ॾींहं ॾींहं वधीक फैलिजंदे नज़र अचे थी पई। जिते जिते असांजी बेहतियाती शुरू थींदी आहे शुरू खां असां इहा ॻाल्हि कंदा अचूं था उते ई असां नुक़सानु खाईंदा आहियूं ऐं जॾहिं सभिनी खे लॻो त लॉकडाउन में का नरमी आई आहे माण्हू पंहिंजे घरनि मां फुल टाइम निकिरी पिया ऐं उहे मसरूफ़ियात उहे ई ॻाल्हि कयूं त उन जे करे काफ़ी सारा केसिस बि जेके डायग्नोज़ थिया पर अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त या अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रख बहितर हुजनि सिहतयाब हुजनि हर पल इहा ई दुआ हूंदी आहे त उन जे करे काफ़ी सारा इन वायरस खां अलावा बि जेको आहे सो हीअ जेके मींहं पिया आहिनि ऐं मींहं अञा हलनि था पिया जुलाई जे ऐं अगस्त जे दौरान तव्हांखे ख़बर आहे त हीअ मींहं जारी ऐं सारी रहंदा आहिनि। कॾहिं मींहुं पवंदो आहे कॾहिं न हूंदो आहे कॾहिं झुड़ हूंदो आहे कॾहिं कहिड़ो मौसम हूंदो आहे उन में इहो लाइटली गलो ख़राबु ज़ुकाम बुख़ार इन टाइप जा जेके पेशेंट असां वटि नॉर्मल ई हूंदा आहिनि त उन खे इन ख़ौफ़ज़दाई में नाहे वठिणो त को असांखे कोरोना आहे या इन टाइप जो को बि अहिड़ो अमल आहे। अलाह साईं सिहतयाबी ॾिए तव्हांखे ऐं अलाह साईं ख़ैरी करे थो छो जो असां अलाह खां सुठी उमेदु रखूं था त या अलाह साईं असांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखंदो। बाक़ी हाणे का आज़माइश कंहिं क़िस्म जी का अहिड़ी वबा या बीमारी कुझु बि इंसान जे सिहत में अचणी आहे त उहो त अलाह जे हथ में आहे असां रोके बि नथा सघूं ऐं उहा मालिक असांखे पंहिंजे पनाह में ॾेई सघे थो। ऐं तमामु अहम हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां मां शेयर कंदी थी हलां अॼु पंहिंजे प्रोग्राम जा हीअ जेके असांजा टीम जा जेके मेंबर्स हूंदा आहिनि असांजा फैमिली मेंबर्स हूंदा आहिनि सां असांजो हिकिड़ो ॾाढो उहो रिश्तो उहो तसलसल जुड़ियल हूंदो आहे त अॼु तव्हांखे मुंहिंजे ॻाल्हाइण जे दौरान जेको म्यूज़िक ॿुधण में ईंदो आहे सो हमेशह लाजो भाई वॼाईंदो आहे त लाजो भाई हमेशह मुंहिंजे लेफ्ट हैंड ते या राइट हैंड ते किथे न किथे म्यूज़िक वॼाईंदो हूंदो आहे ऐं कीबोर्ड तां उहो म्यूज़िक तव्हांखे जेको सो पहुचाए करे हिन प्रोग्राम जी रौनक खे अञा वधाईंदो आहे त उन काफ़ी सालनि खां जेको आहे सो असां हमेशह साथ ॾिनो आहे हिन प्रोग्राम जो बि जीअं शुरूआति थी त असां गॾु ई हूंदो आहे। अॼु अनफॉर्चुनेटली असां प्रोग्राम में गॾु न आहिनि ऐं उन्हनि जी मदर जेका आहे सा उहा हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे पई आहे ऐं असांखे तमामु घणो अफ़सोस आहे तंहिं खां वधीक टीम जा मेंबर्स जेके जीअं तव्हांखे ॿुधाए सिर्फ़ु फैमिली मेंबर्स ई हूंदा आहिनि त उन्हनि जो ॾुखु उन्हनि जो सुखु उन्हनि जी कंहिं क़िस्म जहिड़ी का नाख़ुशगवार ॻाल्हि जेका असांखे ॾाढो दिली तौरु हर्ट कंदी आहे ऐं असां हमेशह कोशिशि इहा कंदा आहियूं त ऑन द स्पॉट जेतिरो पहुची सघूं जेतिरो असांखे इवन सुबुह ई मतिलबु अर्ली मॉर्निंग में इहा कॉल आई त जेको आहे सो इहो वाक़ियो थियो आहे त उनजे करे हीअ दुनिया आहे हिन फ़ानी दुनिया मां हर इंसान खे वञिणो आहे मे बि उन्हनि जी मदर जी जेका सा तबियत काफ़ी टाइम खां उन्हनि चयो पियो त नासास आहे बीमार हुयूं ऐं अलाह साईं उन्हनि खे जेको आहे सो आला मक़ाम ॾे जन्नत में मुंहिंजो मालिक माफ़ु करण वारो आहे बहितर करण वारो आहे ऐं जंहिंजी जेतिरो लिखियो आहे उहो पंहिंजे लिखे खां न पल वधीक न पल घटि जेको आहे सो हिन दुनिया में हले थो न हुनखे वधीक मिले थो पर असांजी इहा दुआ आहे त या अलाह साईं असांजे हिन सभिनी टीम जा मेंबर्स जेके उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं लाजो भाई खे अलाह साईं सब्र ऐं सब्रो जमील अता करे छो जो माउ ऐं पीउ जो जेको ॾुखु हूंदो आहे उहो ॾाढो दर्दनाक हूंदो आहे ॾाढो तकलीफ़ देह हूंदो आहे ऐं उहे अगरि हिन जहान में आहिनि तव्हां सां गॾु न आहिनि तव्हां खां परे आहिनि कोई स्पेस आहे को मसइलो आहे कुझु बि आहे पर हू चवंदा आहिनि त रुठा ई रहनि पर हुजनि हयाती इहो असांजे हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे असां वटि इन ते कलाम इन ते पोइट्रीज़ थी हलनि त वाक़ई उहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे त किथे बि अवेर सवेर असांजा जेके पंहिंजा जेके वेझा हूंदा आहिनि रिश्ता उहे परे हुजनि नाराज़ हुजनि को मसइलो हुजे पर दिलि मां हर पल इहा दुआ निकिरंदी आहे त या अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे सिहतयाबी सां ऐं ज़िंदगी सां रखिजां त ॾाढो अफ़सोस थियो जीअं असां इहा ॻाल्हि ॿुधी असांजी टीम जो ॾाढो हुते माहौल ॾाढो अफ़सरदा थी वियो पर
जी हमेशा तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ ऑनियर वञिणो आहे ऐं तव्हां जेके असांजा फैमिली मेंबर्स इंतज़ारु कंदा आहियो प्रोग्राम जे लाइ त उहो इंतज़ारु असां ख़तमु करे फ़ौरन तव्हां वटि आयासीं खोड़ सारा महिमान उन्हनि सां अॼु कचेरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं जीअं हिकिड़ो सिलसिलो हलंदो आहे उनखे कंटिन्यू कंदासीं ऐं जेके असांजा प्रोग्राम ॾिसण वारा फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि खे वरी असांजी रिक्वेस्ट आहे त तव्हां जल्दी सां प्रोग्राम में कॉल कयो त उहे ॻाल्हियूं उहे कचेरियूं कंदियूं छो जो लगातार तक़रीबन लास्ट वीक खां मुंहिंजी बेबी जी तबियत तमामु घणी ख़राबु हुई उनखे बि स्टोन थी पियो जेको जेके असां पथरी चवंदा आहियूं उहा त उनजे करे उनजी तबियत में ॾाढो मसइलो केॾी महिल हॉस्पिटल्स कंहिं महिल कहिड़ा इशू कंहिं महिल कुझु ऐं 2 ॾींहं लगातार मां उनखे एडमिट बि कयो त जेतिरी बहितर खां बहितर थी सघे ऐं अलाह जा लख करोड़ अहसान आहिनि तमामु नंढी बहितर आहे तव्हां सभिनी जे दुआउनि सां ऐं असांजे टीम जे मेंबर्स जे दुआउनि सां त मां उनखे जेको आहे सो कल्ह जीअं हुतां कल्ह राति जो लेट नाइट ते जीअं डिस्चार्ज करे तव्हां हॉस्पिटल मां आयासीं त हाणे ख़ूब तरह सां आराम में उनजी जेका असां कोशिशि आहे बचा आहिनि ज़ाहिर ॻाल्हि आहे हीअ ज़िंदगी जो हिसो आहे असांजी ज़िंदगी सां सभु शयूं उहे जुड़ियल आहिनि जीअं तव्हांजी ज़िंदगी सां हूंदियूं आहिनि ऐं बहरहाल सभु ॻाल्हियूं कचरियूं तव्हां जूं ऐं असांजूं पंहिंजी जॻह ते पर हिन वक़्तु कॉल रिसीव कयूं था अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम दादी ख्याल है हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्मा कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक तबियत सही आहे तव्हांजी खैर लॻो पिया बाजी सफ़ा तव्हां ॿुधायो ख़ुशि हो ख़ैर आहे जी जी अल्लाह जा एहसान सभु ख़ैरियत आहे अॼु अस्मा साईं कॉल कई आहे इंगोरजा खां अदी छा कंदियूं आहियो भेण तव्हां दादी घर में हूंदा आहियूं अच्छा घर में हूंदा आहियो सही 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 ठीकु आहे पढ़ियल आहियो तव्हां दादी फरमाइश त पूरी कयो फरमाइश ॿुधायो तव्हां गानो बाजी तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधायो विछड़ी वियो आहे विछड़ी न अच्छा अच्छा असल में मुंहिंजो जोड़ बि हमेशह ठहियलु हूंदो आहे लाजो भाई सां लाजो भाई म्यूज़िक वॼाईंदा आहिनि त पोइ आउं ज़रूरु गुनगुनाईंदी आहियां गाना ॻाईंदी आहियां पर अॼु जीअं तव्हां सां मूं ॻाल्हि कई त लाजो भाई प्रोग्राम में बि अॼु शामिलु न आहिनि ऐं अॼु उन्हनि सां तमामु हिकिड़ो ही अॼोको ॾींहुं जेको लाजो भाई जी ज़िंदगी में आहे उहो जंहिं बि इंसान जी ज़िंदगी में हूंदो आहे तमामु हद खां वधीक तकलीफ़ जे ॾींहुं हूंदो आहे जॾहिं माउ पीउ मज़ा या मां तव्हांजे पेरेंट्स मां को हिन दुनिया मां हलियो वञे तकलीफ़ हूंदी आहे ॾाढी त मां इनशा ताला ज़रूरु थी तव्हांजी फरमाइश पूरी कंदसि कोशिशि आहे मुंहिंजी थैंक यू सो मच फॉर कॉल लख थोरा तव्हांजी कॉल जा ऐं तव्हां सभिनी सां ॻाल्हि ॿोल हले पई कचेरी हले पई असांजा उहे महिमान आहिनि तव्हां यकीननि कंहिं महिल मास्टर फिल्म में ॾिसी करे तव्हां सम्झी विया हूंदा त असां वटि साज़ो सामान बि हिते मौजूदु आहिनि असांजा म्यूज़िशियन जेके उन्हनि सां गॾु आया आहिनि उहे बि गेस्ट मौजूदु आहिनि ऐं असांजो ॾाढो प्यारो भाउ अॼु पंहिंजा नंढड़ा पंहिंजा बचड़ा बि वठी हिते अॼु आयो आहे जेके असां पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो आहे उहो तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे तमामु बहितरीनु मुंहिंजे हिसाब सां शाइर आहे पोइट्री उनजी तमामु कमाल जी हूंदी आहे ऐं ॾाढा कॉमेडी बि के थॉट खणी करे उन ते जेका कॉमेडी ते शाइरी कंदो आहे उहा तमामु बहितरीनु हूंदी आहे अत रांझण चांग जेको काफ़ी मुख़्तलिफ़ कैरेक्टर सां सुञातो वेंदो आहे त जॾहिं बि उन्हनि जेके प्ले कया आहिनि तव्हांजे साम्हूं त उहे तमामु ॾाढा सुठा ऐं मशहूरु आया ऐं तमामु हिट थिया तव्हांजे नज़र में ऐं अॼु उन्हनि खे असां तकलीफ़ ॾिनी त असांजे प्रोग्राम में अचो हिकु फ़नकार बि असां वटि मौजूदु आहे चेतन थर सां तालुक़ु आहे हुननि जो वाह वाह ॾाढो बहितरीनु भई त पोइ माना असांजे वेझो वेझो जा माण्हू ॼाया आहिनि त असांजे प्रोग्राम में उन्हनि खे असां थोरी देरि में इन कयूं था मां ब्रेक वठां थी ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचेरी ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हांजूं कॉल्स तव्हांजी फरमाइश सभु वठंदासीं सुबुह जी सुरहाण में जी हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में असांजो प्रोग्राम जारी आहे सारी तव्हां सभिनी सां उहे सभु महिमान जिन खे मां ब्रेक खां पहिरियां अनाउंस कयो हुयो उहे माशाल्लाह सां जीअं कोन मैजिकली ईंदा आहिनि अचानक उहे जॉइन करे चुका आहिनि मूंखे ऐं सभु हिते सेट ते मौजूदु आहिनि मां हिन तरफ़ जे हथु खणां थी त असांजो अदा रांझण चांग असांजो प्यारो भाउ वॾे अरसे खां पोइ सूबेदार ज़ामू आयो आहे सूबेदार छा इंस्पेक्टर अलाए कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर माशाल्लाह सां कया आहिनि अदा उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि अदा अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम गुड मॉर्निंग वेलकम तव्हांखे ऐं ॾाढी ख़ुशी थी अॼु वॾे अरसे खां पोइ तव्हांखे साम्हूं ॾिसी करे ऐं तव्हां सां भर में हिकिड़ो नंढड़ो ॿियो आर्टिस्ट आहे जेको असां चाइल्ड आर्टिस्ट हूंदा आहिनि उहो मौजूदु आहे सरफराज़ ख़ान असां सां गॾु आहे सरफराज़ ख़ान ॾाढी टेक खणियो मज़े सां वेठो आहे तव्हां भई ॻाल्हायो न ॻाल्हायो मां त टेकण वेठो आहियां तव्हांजी मर्ज़ी आहे ऐं सरफराज़ जे भर में अदा रांझण जो जेको वॾो नंढड़ो आहे माशाल्लाह सां उहो बि शिराज़ असां गॾु मौजूदु आहे ऐं शिराज़ ॾाढो बहितरीनु मॉडल आहे ऐं काफ़ी एक्टिव पर्सन आहे त असां चयो दादा तव्हां अकेला छो था अचो त ॿारनि खे वठी अचो माशाल्लाह सां एतिरा टैलेंटेड ॿार आहिनि जेके असांजे फ्यूचर जा सुठा मॉडल्स बि आहिनि फ्यूचर जा सुठा इंजीनियर बि आहिनि त इनशा ताला उन्हनि सां बि कचेरी कयूं ॻाल्हि ॿोल कयूं ऐं अस्सलाम वालेकुम शिराज़ कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहे तबियत सभु ख़ैरियत आहे
अल्लाह जा एहसान दुआ आहे तव्हांजी। ऐं मां हिन तरफ़ असांजा ॾाढा बहितरीनु फ़नकार अदा चेतन कुमार गॾु मौजूदु आहिनि जेके थर वारी पटी खां आया आहिनि, मुंहिंजा वेझा थिया माना ॾाढा। जिते असांजो साईं उते असांजा सभु महिमान। अस्सलाम वालेकुम अदा, गुड मॉर्निंग, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? ठीक ठाक, अल्लाह जा करम। ऐं माशाअल्लाह सादा नासिर बि तव्हां सां गॾु आहे। मूं हथु ॿधी चयोमांसि अदा 2 मिंट चुप कर त मां रुॻो थोरो इंट्रोड्यूस। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? त बसि सही सभु ख़ैरियत आहे? बिल्कुलु मालिक जा करम आहिनि, बिल्कुलु ठीकु आहे। अॼु असां वटि लाजो भाई हमेशह हूंदो आहे, उहो वरी जेके असांजा फ़नकार ईंदा आहिनि उन्हनि सां गॾु उन्हनि जे कीबोर्ड में म्यूज़िक में ॾाढो साथ ॾींदो आहे। अॼु अनफॉर्चुनेटली उन्हनि जी मदर जी डेथ थी वई आहे, त उनजे करे असां उनखे ॾाढो मिस करे रहिया आहियूं सिंधनि खे। त ज़िंदगी आहे, इहे मसइला मसाइल इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि, हलंदा रहंदा आहिनि। ऐं असां जीअं ई न पंहिंजे प्रोग्राम मां वाइंड अप कंदासीं त उमेदु आहे त जेके टीम जा मेंबर्स उन्हनि वञणु चाहिनि था उहे, या प्लस मां त ऑलरेडी जेको सो मुंहिंजो त लाजो भाई सां वॾे अरसे खां साथ आहे। ऐं मां सजाद खे या त मुमताज़ खे सभिनी खे मां उनीअ चवंदसि त जिन जिन ताईं अगरि इहा ॻाल्हि पहुती आहे त ज़रूरु लाजो भाई खे फ़ौरन तव्हां जॉइन कयो। ऐं वधीक जेके मज़ीद ॿिया बि असांजा वेझा माण्हू आहिनि उन्हनि खे इनशाला जॉइन कंदासीं। ऐं हीअ उहा महिल हूंदी आहे, चवंदा आहिनि त ख़ुशीअ में त हर को अची बीह रहंदो आहे, तव्हां सां गॾु ख़बर ओॾी महिल पंधे जे महिल तव्हां पंहिंजे ग़म में कंहिं ॾुख में हुजो त ओॾी महिल तव्हांजो वेझो केरु आहे, पंहिंजो केरु आहे जेको पहुचे थो। सो बहरहाल असां वटि कचेरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां सभिनी सां आहिनि। अदा रांझण वॾे अरसे खां पोइ असांखे जॉइन कयो आहे। ॾाढियूं कचेरियूं कंदासीं, अॼु शेरो शाइरी बि था ॿुधंदासीं। बिल्कुलु, जेका यादि आहे उहा थींदी। जेका यादि आहे उहा ज़रूरु थींदी। मां कॉल वठी थी वठां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो अदा। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग टू अदी। सुबह बखैर। सुबह बखैर अदा मीर मोहम्मद, कहिड़ा हाल आहिनि? ठीक तरफा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, कहिड़ा हाल आहिनि तव्हां मीर मोहम्मद? ठीकु आहियो? तबियत सही सभु ख़ैरियत आहे? अदी अल्लाह पाक जा करम रब्बिल आलमीन जा। रवां ॿुधायो ख़ुश अदी? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अदा। तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत आहे? सूमर अंगारे ते न आयो अॼु, माशाअल्लाह आयो। बसि इहो अदा ॿुधायमि तव्हांखे नंढड़ी मुंहिंजी तबियत सही न हुई त मां ऑफ कयो 2 ॾींहं, त पोइ असां इन जे करे तव्हांखे जॉइन खैर कंदो अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह बिल्कुलु। हाणे बहितरीन आहे। सूबेदार सुखे सां ॻाल्हाइण जेको कंटेंट ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु ॻाल्हायो, बिल्कुलु ॻाल्हायो। जी अदी। अस्सलाम वालेकुम अदा। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम, बा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम, तमामु ज़बरदस्त ख़ुशी थी आहे। इन स्क्रीन ते आयो, धरती जे स्क्रीन ते आयो, असांखे वॾी ख़ुशी थी आहे। तव्हांजो ड्रामो मां ॾिसंदो आहियां कंदन जी जेद में। जी जी। मां सूबेदार आहियां सुखियो, पर आहियां तमामु ॾाढो ॾुखियो। हा, आहियां ॾाढो ॾुखियो। महिरबानी। गुल आबास उड़ान खे जेको तव्हां गिरफ़्तार कंदा आहियो। के? गुल आबास। हा 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 हा, जंहिंजो ड्रामे में दिलावर नालो आहे। सही सही सही, लोफरनि जे ख़िलाफ़ आहियां मां। जी जी। अल्लाह ख़ैर कंदो। ॿियो ख़ैर तव्हां ख़ुशि लॻा पिया? तमामु नंढड़ा बि ख़ुशि लॻा पिया आहिनि? हा बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया आहिनि। अदा लखे थोरा तव्हांजे महिरबानियूं। ऐं अदा मीर मोहम्मद मुग़ैरी असांखे दुबई खां कॉल कंदो आहे, असांजो रेगुलर कॉलर आहे, तमामु बहितरीनु। असांजा जेके बि कॉलर्स आहिनि माशाअल्लाह सभु असां लाइ ॾाढी प्रायोरिटी रखनि था। ऐं उन करे बि त ॾाढो पंहिंजो वक़्तु कढी करे असांखे मस्ट कॉल कंदा आहिनि। बिल्कुलु, कोई में शक न आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त रांझण आयो आहे त उनखे वेलकम करण जे लाइ अदा खां कुझु ॿुधणु खपे। ऐं यकीनन चेतन कुमार इंतज़ार में हूंदो त ॾिसूं था अदी खे जेको सो कहिड़ा फ़न जा जोहर ॾेखारियो, त मां बि ॿुधण जे लाइ बेताब वेठी आहियां। अदा थर खां किथां आयो? अच्छा कुनरी। अच्छा अच्छा अच्छा, मां कुनरीअ खां आहियो। नबी सथर। अच्छा, थर त इलाही माशाअल्लाह सां ॾाढो एॾो ख़ूबसूरत आहे, पर हींअर ॿुधो अथमि त मींहं वीह हल्का फुल्का अञा पिया आहिनि, अञा सिलसिलो हलणु शुरू थियो आहे। ऐं पोइ ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो आहे। असांखे ॾाढियूं दावतूं मिलियूं त तव्हां हाणे त अचो। इनशाला ईंदासीं। लिख थोरा तव्हांजा। तव्हां हाणे छा था ॿुधायो असांखे? ऐं राग भैरवी में हिकिड़ी ठुमरी आहे। अच्छा अच्छा, अॼु माना फुल क्लासिकल मूड आहे। बस कोशिश कंदासीं त निभाई सघूं। न न ज़रूरु ॾिसूं था इनशाला।
खुसरो रे न सुहाग की खुसरो रे न सुहाग की मैं जागी पी के संग खुसरो रे न सुहाग की आ खुसरो रे न सुहाग की मैं जागी पी के संग तन मोरा मन पिया का जो दोनों एक ही रंग बरा जोरी नाही रे के नाही 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 पानिया भरत मोरी गगर गिराई कर के लड़ाई बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही मन रंग के तुम भी तो लंगर दाज न आई तुम अब वहीं जाओ जा प्रीत लगाई कर के लड़ाई बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी गम पद पद मद प नि द प म गम पद नि द प म गरे नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी नाही रे के नाही बरा जोरी प गम प ध प गम प ध नि ध प गम प ध नि सा नि ध प म ग नाही रे के नाही बरा जोरी 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 वाह छा गाना बेहतरीन अॼुकल्ह दौर में तव्हां ॾिठो आहे फास्ट दौर आहे ट्रैक्स ते गाना थियनि था हर शइ थियनि था ऐं राग खे केरु थो छेड़े राग खे छेड़ण ई वॾो माना ॾुखियो कमु आहे छा ॻाल्हि आहे चेतन कुमार बेहतरीन ॾाढो सुठो तव्हां असां जेके फैमिली मेंबर्स प्रोग्राम ॾिसूं था जल्दी जल्दी सां कॉल कयो प्रोग्राम में शामिलु थी वञो हलिया सुबुह जी सुरहाण तव्हांजे इंतज़ार में आहे हिन सुरहाण में तव्हां पंहिंजे पाण खे शामिलु करे सघो था असांजा महिमान सां गॾु मौजूदु आहिनि ऐं भई तव्हांजा किथे केॾा हेॾा भला भला ड्रामा हेॾा सारा सुठा सुठा कैरेक्टर्स छो भला सफ़ा वाइंड अप करे वेही रहिया आहियो बस वक्त जी हालतुनि जे करे उहे ड्रामा अॼुकल्ह ठहनि कोन पिया ड्रामा ॿिया शुरू थी विया आहिनि हाँ ड्रामा ॿिया शुरू थी विया आहिनि राग बि शुरू थी विया आहिनि हींअर ड्रामनि वारनि ते रागनि ते ऐं
शाइरनि जो बि मिड़ी ज़वाल पियो अचे। ज़वाल सही सही बिल्कुलु न हिकिड़ो कमु जहिड़ो जे पैटर्न सां हले थो उहो हिकिड़ो ॿिए तरफ़ आहे। म्यूज़िक त अञा बि कुझु न कुझु लॻे थो त कमु हले थो। ड्रामा जो जेको सिलसिलो हुयो जंहिंमें तव्हांजी एक्टिंग जेके कैरेक्टर्स तमामु घणा ऐं बैक टू बैक असांजे सिंध खे एॾो टैलेंट मिलियो ऐं उहो ॾाढो बैक थी वियो अचानक ऐं थी चुको आहे बल्कि ऐं इहो ॾाढो हिकिड़ो ख़्यालु आहे इहो भला कीअं भरिबो तव्हांजो छा थो दिमाग़ु चए छा थो दिलि चए। रांझण एॾो सीनियर आर्टिस्ट आहे मूंखे ज़रूरु पुछणु खपे इन ॻाल्हि पारां। अॼु हाणे ॻाल्हि इहा आहे त हींअर त जेके मुल्की हालतूं हलनि थियूं पूरी दुनिया कोरोना जे करे मुतासिर आहे। बिल्कुलु ऐं इन खां अॻु में बि इन खां थोरो अॻु में ड्रामनि वारी दुनिया में वरी हिकिड़ी चेंज अची वई सही ऐं सभु को शॉर्टकट जे चकर में आहे। जीअं हिते असांजा ॻाइणा आहिनि त भाऊ राग बि ॿुधायो त हीअ फिलाणी रागणी आहे ऐं प्रॉपर ॻायईं। सही असां सम्झण वारा माण्हू आहियूं। सही ॻाल्हि आहे कोई शक न आहे त बाबा हीउ जेको जिथां हले थो मथे निकिरे थो किथे थो अचे कीअं थो अचे असां उन सां गॾु गॾु हलण वारा माण्हू आहियूं सम्झण वारा माण्हू सही सही बिल्कुलु। ऐं असांजा जेके शाइर हज़रात आहिनि या ॻाइणा हज़रात आहिनि उहे बग़ैर सिखिया जे अचनि था ऐं तव्हांखे सुठो ॻाइणो ईंदो आहे तव्हांखे सुठो ऐं मां फ़नकारनि वारी दुनिया ॾे वेंदुसि जंहिंजो मुंहिंजो ख़ासि तालुक आहे त हाणे उते बि ईअं थी वियो आहे शॉर्टकट जे चकर में पोइ दोस्त जेके सिखण जी कोशिशि कोन था कनि या उन्हनि खे सेखारण वारो बि कोन्हे को। हाणे डायरेक्ट आहे कोन असां वटि हूअं जेको एॾो नकाल आहे एकेडमी न आहे कुझु सिखियो नथो वञे हूअं बि जेके आयासीं किथे पंहिंजे सिफ़ारिश ते आया किथे के पंहिंजे टैलेंट ते आया ईअं हिकिड़ो जान टाइप इहो थींदो रहियो आहे इहो थींदो रहियो आहे। तव्हां ॻाल्हि ज़रूरु कंप्लीट करियो कॉल वठी वठां हिते खां ॻाल्हि कंटिन्यू कजो। अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग जी अदी जी जी अदी शाज़िया। हाँ आऊं हाला न्यू खां थी ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि? हा कहिड़ा हाल अथव? अल्लाह जे अहसान ठीकु ठाक तव्हां ॿुधायो? अल्लाह शुक्र आहे तव्हांजे प्रोग्राम असांखे ॾाढो वणे थो। महिरबानी लख थोरा या तव्हांजी मोहबत आहे दी हालात ठीकु आहे? अल्लाह शुक्र आहे। अच्छा अदी शाज़िया असांखे हाला खां कॉल कंदी आहे न पोइ असांखे ख़बर असां लॻो त अदी शाज़िया अची वई आहे तव्हां बि अदी शाज़िया आहियो हाला खां आहियो हाणे असीं इहो मुक़ाबिलो सख़्तु थी वियो ॾाढो। भले मुक़ाबिलो सख़्तु थिए असां रेगुलर कॉल कंदासीं। हा न न बिल्कुलु लख थोरा या तव्हांजी मोहबत आहे अदी तव्हां अॼु त फर्स्ट टाइम कॉल कई आहे छा चवणु चाहींदियूं? असांखे तव्हां सां ई ॻाल्हाइणो तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो आहे मुंहिंजो घर वारो बि ॾिसंदो आहे मुंहिंजा ॿार शौक़ु सां ॾिसंदा आहिनि। अच्छा महिरबानी। अच्छा तव्हां न्यू हाला में था रहो? जी जी न्यू। अच्छा मतलब न्यू हाला ऐं पुराणे हाला में छा फ़र्क़ु आहे? थोरो फ़र्क़ु आहे। कहिड़ो? 15-20 मिंटनि जो वञणो। अल्लाह ए अदी शाज़िया सादगी के सलाम जे न्यू हाला ऐं पुराणे हाला में 15 मिंट जो फ़र्क़ु आहे मतिलबु के ऐं अदी अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे महिरबानियूं तव्हांजे मोहबत जूं तव्हांजी फरमाइश हुजे ज़रूरु ॿुधाए छॾियो असांखे। न असांजी का फरमाइश कोन्हे बसि तव्हां सां ॻाल्हाइणो प्रोग्राम जी तारीफ़ करणी। न न लख थोरा या तव्हांजी मोहबत आहे मां इंतज़ारु कंदी ॾिसूं था हाणे न्यू हाला ऐं पुराणे हाला में हाणे मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं पोइ ॾिसूं था किथे गेम अॻे में बीहे। लख थोरा आदि महिरबानी तव्हांजो। जी अदरांजण तव्हां ॻाल्हि पई कई। भेण मूं ॻाल्हि इहा पई कई त हाणे सिखण जो जेको मसइलो आहे नौजवाननि में तमामु घटि आहे। सही। हालांकि असां को कंहिं अकेडमी मां सिखिया कान वरिती हिकिड़ो इतफ़ाक़ हो मां सहाफ़ी हुयुसि सहाफ़ी खां पोइ यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि हिकिड़ो मौक़ो मिलियो कोशिशि कयमि वरी टीवी ते फोटू बि आयो त माण्हुनि ॾिठो दाद मिलियो दिलि वधी वरी ॿिया तव्हांजे कैरेक्टर तमामु जेके सारा जोगी हुया ऐं महिनत सां जेको पंहिंजी जॻह ठाहे थो ईअं थोरी हिकदमि कंहिंखे सुञाणे थो। बिल्कुलु तव्हांजा जेके किरदार हुया ऐं शिराज़ खे त कीअं लॻा बाबा जा किरदार कीअं लॻंदा हुआ शिराज़ तव्हांखे? बाबा तमामु ज़बरदस्त एक्टर आहे ऐं बाबा ख़ासि करे इहो जेको कैरेक्टर बाबा कयो हिननि जी कंडनि जी सेज में सूबेदार वारो हा उन खां पोइ मां त कोन थो सम्झां अहिड़ो को ॿियो कैरेक्टर करण वारो आयो आहे। हिन में कोई शक न आहे हिन में बिल्कुलु ॾिसो अॼु बि असांजे अदा को वॾे अरसे खां पोइ असां वटि ऑन स्क्रीन जॉइन तव्हां कयो हूंदो ऐं असांजे वरी मॉर्निंग शो में मूं सां ई गॾु त मुंहिंजे लाइ बि क़ाबिले जेको सो एतिराम ऐं क़ाबिले फ़ख़्रु ॻाल्हि आहे त असांजे फस्ट कॉलर ई अदा अमीर मोहम्मद मुग़ैरी तव्हांखे जो त तव्हांखे पंहिंजे कैरेक्टर सां सुञातो त इहा कामयाबी हूंदी आहे हक़ीक़त में त तव्हांजो कैरेक्टर तव्हां माण्हुनि जे ज़हन ते वाज़े अञा ताईं यादि आहे उअं ई रहो इहा तमामु 3 साल गुज़री 3 साल गुज़री विया पाण ॿिन्ही खे जुदाई कंदे हिते माना 3 साल थी विया ॿई भाउ भेण असां गुम गॾु थियासीं अची गॾु वियासीं। हा बिल्कुलु हिन में कोई शक न आहे। अच्छा शिराज़ खां बि ज़रूरु पुछंदासीं शिराज़ मॉडलिंग जो शौक़ु बि रखे थो
ऐं हूअं ई माशाल्लाह सां इंजीनियरिंग सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जो ॾाढो शौक़ु आहे, उहो बि मतिलबु गॾु कंटिन्यू हले थो पियो। आउं त थोरो चवंदसि सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे तालीम खे प्रिफर कयो, उन खां पहिरियां जेको तव्हांजो पैटर्न आहे उन ते हलो, बाद में पोइ जॾहिं चवंदा आहिनि तालीम बैकअप में वरी शौक़ु त हलंदो रहे न, उहो त असीं तव्हां सां गॾु आहियूं न हमेशह। ऐं कॾहिं बि शायदि अदा रांझण ॻाल्हि करे आहे त नंढड़ो माशाल्लाह टैलेंटेड आहे, त इहे मॉडलिंग वग़ैरह ही त ते असां वटि कहिड़ा इशूज़ न आहिनि, मसइला न आहिनि, पर हूअं ॾाढो छा चइबो आहे हो ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ कबो आहे त असां वटि कैद साली जेका हूंदी आहे उहा आहे। ऐं ॾाढो जेको से मॉडल्स सुठा आर्टिस्ट कमु करण जे लाइ शॉर्ट थी चुका आहिनि। कॉलर्स सां गॾु अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अदी फौजिया कहिड़ा हाल आहिनि? गुड मॉर्निंग, ठीकु आहियो? मां अल्लाह जा एहसान, ठीक ठाक, दुआ तव्हां जी जी मां विच में थी ब्रेक ॾिनो हुयो, मां मॉर्निंग शो खां बि जेको आहे सो मूव थी वई हुयसि, वरी पोइ हिते जॾहिं हिन मंच ते आयसि हाणे त टाइम काफ़ी थी चुको आहे। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत सही आहे? सभु ख़ैर लॻो पिया आहे? हे विच में जेको हले थो टड़न 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 आवाज़ जो नेटवर्क जिते किथे ॾाढो तंग कयो आहे, पोइ बसि हले थो सिलसिलो जीअं बि आहे। लख थोरा पोइ बि तव्हांजा महिरबानी, तव्हां जेको आहे कॉल कई असांखे। असां वटि कॾहिं कॾहिं एमरजेंसी में का ब्रेक हूंदी आहे, असां वठणी पवंदी आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ वरी मिलूं था सुबुह सिराण में। जी वेलकम बैक सभिनी खे सुबुह जी सुरहाण में। ऐं असां अदा चेतन कुमार खे चयो आहे त हिकिड़ो बहितरीनु कलाम असांखे तव्हां ॿुधायो, ऐं असां फरमाइशी प्रोग्राम कयो आहे, अॼु फरमाइशी प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग पाकिस्तान। गुड मॉर्निंग पाकिस्तान, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक? हाँ पा ठीक लगी पई आहे। अदी तस्लीम कीअं आहे? तस्लीम ख़ुशि आहे, मज़े में आहे? हाँ तूं ठीकु आहीं? नथरी ठीकु आहे? लारे भी ठीक है, आओ भी ठीक है, तू ठीक है? हां ठीक है। राजा भाई दी मां गुज़ारे वई आहे, असांखे ॾाढो दुख थियो आहे। जी बिल्कुल बिल्कुल, हद खां वधीक अॼु असांजी टीम बि हिते जेको आहे सो उन्हनि खे तमामु घणो यादि करे थी, ऐं अदा असां गॾु अॼु ज़री ॻाल्हि न आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला सभु कुझु जीअं बहितर थींदो त उनखां पोइ वरी जॾहिं जॉइन कंदा त यकीनन तव्हां पोइ सभु ॻाल्हाइजो अदा सां। ऐं तव्हां ॿुधायो तव्हां जेका फरमाइश हुजे त असांजा अदा चेतन असां गॾु आहिनि, उन्हनि खे बसि असां जेको आहे फरमाइश कंदासीं अगरि तव्हां जेका दिलि चवे ॿुधण लाइ। हाँ न शुक्र अलहमदिल्ला, काफ़ी अदी बहितर आहे तॾहिं मां अॼु हिते आहियां, न त पोइ मां न अचां। बिल्कुलु बिल्कुलु हाँ जी बिल्कुलु, हाँ बापा ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, वठ ॻाल्हा। गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, अक्सा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही आहे? हाँ तव्हां बाक़ी ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, सभु ख़ैरियत आहे, तव्हांजी दुआ आहे। लाड़े ठीकु आहे बाजी? बिल्कुलु अल्लाह जो शुक्र आहे, काफ़ी बहितर आहे। बाजी मुंहिंजी फरमाइश आहे तव्हांखे। ॿुधायो। तव्हां मूंखे पंहिंजो नओं गानो ॿुधायो। नओं गानो ॿुधायां? जेको नओं साड़ो चयो। हाँ नओं गानो, हाणे वरी जॾहिं असां लाजो भाई अचे त वरी कारे इत्र जी बसि में जेमिंग कयूं ऐं कोशिशि कंदासीं। ऐं तव्हां वैसे पंहिंजी जेके दिलि चए त कुझु ॿुधायो, तव्हां छा ॿुधाईंदो? महिरबानी, थैंक यू सो मच। ऐं अदी तस्लीम जो जेको ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे न एॾो पंहिंजाए पारो आहे, कोन घर में जेके पंहिंजो घरू माहौल हूंदो आहे उन में फैमिली में तूं ॿुधाए छा थी करे पई अदी ॿुधाए। हा बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजा डायलॉग केॾा माशाल्लाह सां मशहूरु आहिनि रांझण, त उन में जेको डायलॉग त ॿुधायो, वॾो अरसो थियो तव्हांखे असां मिस था कयूं उन डायलॉग्स खे। अञा काफ़ी टाइम पियो डायलॉग ॿुधायां थो, पर मां हिकिड़ो चीतन खां पुछंदुसि त इहो खड़ी नीम के नीचे हूं तो हेखली, हाणे इन जी इन में सोज़ हर शइ आहे, पर इन जी ॿोली सम्झण वारा सिंध में तमामु घटि माण्हू आहिनि। त माई भागी इहो छा चई वई आहे? हाणे तव्हां वेठा आहियो इन जो मौक़ो मां अकेली निम जे हेठां बीठी आहियां, ऐं पोइ ॿिया जेके जातड़ो वताड़ो हाणे इन जा जेके मिसराऊं तोखे यादि आहिनि न, इन जी थोरी असांखे माना ॿुधा, रुॻो असां सां गॾु ॿिया दोस्त बि ॿुधनि ऐं सिखनि, बाक़ी असांजी कचहरी हलंदी पई। थोरो ॿुधा, कंहिंखे ख़बर न आहे, तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे।
दरअसल इहो आहे थर जो लोकगीत आहे। हाँ ढाटकी लैंग्वेज में आई है। ढाटकी, हाँ बिल्कुल जी, ढाटकी लैंग्वेज जेका थर जी आहे लोक लैंग्वेज आहे। माई भागी मोस्टली ढाटकी में जी बिल्कुल। त खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली, हेकली मतलब अकेली, खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली, जातोड़ो बटाड़ू, बटाड़ू मतलब वाट वेंदड़ जेको आहे त पाण चवंदा आहियूं मटण वारो बटाड़ो। जातोड़ो बटाड़ू माने छानी माने मतलब एक नज़र देख के जाऊं, अच्छा नज़र सां ॾिसी वञो मूंखे। बटाड़ू मूंखे नज़र सां ॾिसी वञो। हाँ मतलब हो माने अचण वञण वारा हिकिड़ी नज़र ॾिसो त मां अकेली बीठी आहियां। अकेली निम जे हेठां बीठी आहियां। आहे त मुझ बे मिसरा में कासे जी बेशम हाँ जी हिन जी वरी मिसरा जेका झिरमिर 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 मेवला, मेवला मतलब बारिश जे मौसम जेका है। अच्छा अच्छा अच्छा। झिरमिर झिरमिर मेवला बरसे, पवन ही रोला खाए, पवन हिनोला खाए, हाँ ऐं मोर पपैया मीठा बोले, कोयल शोर मचाए। हाँ मोर त आहे पपैया हर शे आवाज अचे पे उन्हनि जो मधुर आवाज, गालियूं बोलियूं हलन। कोयल वरी शोर भी बोले। पखिन जा नाला, पखिन जो जिक्र जी जी। बस वो इंतजार में मतलब नजर सां ॾिसी वञे हिकिड़ी नजर झलकला मतलब सही आहे मतलब मफ़हूम कुछ इहो ई त माना हिते बीठल आहियां उहो सभु माहौल महसूस कयां थी पई ऐं मतलब अचण वञण वारा माण्हू आहिनि। हे कलाम पंहिंजे मोहबत वारे जे लाइ या पंहिंजे घर वारे जे लाइ उहो ॻाए थी त माना उहो ई हिकिड़ो माहौल आहे मोहबत जो, हा न अदा सही आहे न। महसूस कर त मां हिते इंतज़ार में आहियां, आहे त ॾाढी जुठी वीचारी अकेली बीठी आहे। ऐं इहा मां सम्झां थो अदी मुझे ख्याल मुजिब त इहा 75% माण्हुनि खे ख़बर न आहे त इहा माई भागी चए त भलो थी जी सोच बि अथसि पर चए छा थी इहा ख़बर न आहे, मफ़हूम जी ख़बर न आहे, मतलब मफ़हूम जी ख़बर न आहे। सही ॻाल्हि आहे। ॾाढो ॾुखियो आहे ढाटकी ज़बान जेका आहे उन में उर्दू जो टच हूंदो आहे काफ़ी, जीअं मतलब खड़ी नीम के, खड़ी नीम के त इहो त उर्दू वर्ड्स आहिनि। उन खां पोइ वरी असां उन में ऐं थर में जेको असांजो जेको सिंध जो जेको थर जो कलर आहे न इन में बि वरी खोड़ सारा ॿिया रंग मौजूदु आहिनि जेके सभु इन्वॉल्व आहिनि घटि उन्हनि खे सम्झणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। बहरहाल असांजी कचेरी ॻाल्हि ॿोले बि ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी खोड़ सारी कचेरी ॻाल्हि ॿोली पूरो कलाक असां वटि पियो आहे। असांजा हीअ महिमान गॾु असांजा चारो अॼु असां ॿिन्ही तरफ़ महिमान आहिनि माशाल्लाह, उन्हनि सां कचेरी कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं सुबुह जी सराहण में। जी हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे असां ऑलरेडी मतिलबु सेट ते ई आहियूं तव्हां सां गॾु, ईअं कॾहिं कॾहिं थींदो आहे लाइव प्रोग्राम, लाइव में कुझु बि थी सघे थो त उनजे करे अदारान ॼण असां ऐं असांजा जेके आर्टिस्ट आहिनि पाण में जैमिंग वग़ैरह सॼो सिस्टम हले थो पियो। ऐं हिकिड़े आख़िरी कलाम जी असां फरमाइश बि ॾाढी बहितरीनु अंदाज़ सां कई आहे अदा खे चेतन खे, उहो इंशाल्लाह एंड में ॿुधंदासीं। ऐं रांझण भाउ सां गॾु आहे। रांझण भाउ तव्हां सां असां प्रोग्राम खां पहिरियां जेका ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि पिए कई त असां चयो नंढड़े हिन गुॾड़े खे असां फरमाइश कई त असांखे तव्हां कलाम ॿुधायो, उन खां पोइ असां वरी वञूं था अॻियां, हीअं रेल पई हले न असां अॻियां वेंदासीं थोरो सफ़र में। तव्हां छा चयो वधीक ॿुधायो? मूंखे को कलाम ई न ईंदो। पोइ असां बि न ॻाल्हाईंदासीं हाणे तव्हां सां ईंदे लाइ। कॉलरनि मां कॉल रिसीव करे ॾिठा। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, वेरी गुड मॉर्निंग। अदा बददीन कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो, तबियत सही आहे? जी वाजी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्लाह जा एहसान बा, सभु ख़ैर लॻो पिया, दुआ आहे तव्हांजी। जी आयल महिमान खे सलाम कंदुमि, साईं राजन साहब जी। साईं राजन साहब सां गॾु आहे। वालेकुम सलाम। सर असांजे ॻोठ मां आयो, मां बेसिकली खैरपुर मीरस फैज़गंज करूंडीअ खां आहियां, रतड़ आहियां बदरदीन। जी जी, छा हाल आहे भाउ, ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो सर? दुआ आहे तव्हांजो मोहबतूं आहिनि, तव्हांजूं महिरबानियूं आहिनि। साईं अव्हांजे नाले हिकु पोइट्री आहे ऐं बाजी शेलागुल, मां पोइट्री अॼु ॿुधाईंदुमि अव्हांखे। ज़रूरु बिल्कुलु भाउ ॿुधायो, असां ॿुधंदासीं। प्यारो सोट अली हबीब रतड़ आहे ऐं हुनजी हीअ पोइट्री आहे। हा ॿुधायो, शुरू थी वञो। कंडन से ॼण का सजाई वई, वाह वाह, तो हयाती अजाई वई, वाह वाह, उतां अॼु वो खुशबू थी महसूस थिए जितां कल्ह घिटीअ मां हुआ आई वई, वाह वाह, सवेलो कुथो पियो अजायो ईअं या छॾे हुओ मूंखे अजायो वई, ओहो, जिते नाव मुंहिंजो नापसंद हो खॼण उते शाइरी मुंहिंजी गाई वई, वाह वाह, परे थी रहे हाणे परदेस में जेका छोकिरी सिंध जाई हुई, वाह 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 वाह, हिजर में मरी वियो रतड़,
ॿुधो आहे हिजर में मरी वियो रतड़ उहा ॻाल्हि जग में हलाई वई। वाह 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 कूड़ आहियूं कूड़ इहो कूड़ आहियूं त ॻाल्हि हलाई वई या मूं न कई आहे या ॻाल्हि हलाई वई मूं न हलाई आहे अदी जेको ॻोठ ॾाढो बहितरीनु अदा लख तोरा तव्हांजा एहसान तव्हांजी महिरबानियूं ऐं तव्हां डेडिकेशन कई अदा रांझण खे मूंखे इहे तव्हांजूं मोहबतूं अलाह हमेशह तव्हांखे आबाद रखे जी अदा अदी जेको ॻोठ आहे रतड़ ॻोठ करूंडी जे वेझो छा प्रॉब्लम आहे असां ॿिनी खे तंग छो पियो करी मूंखे हेॾां थो वञी के मैं हेॾां थो अची कोई प्रॉब्लम आहे मूंखे ॿुधा तूं हेॾां अच तूं हेॾां अच तूं हेॾां अच उथी माइक खणी उथी 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 भॼ हिते वे हिते वे आई केतिरो चूज़ड़ा एतिरो ज़रड़ो ए ज़रड़ा एतिरा न पितकड़ा सां इहे परेशान कंदा आहिनि ॾाढो हाणे तूं वे हाणे त ॻाल्हि कर हा बाजू हीउ जेको ॻोठ आहे इन में तमामु सुठा शाइर क्लासिकल ॻाइणा ॿिया टिया हिते तमामु घणा मौजूदु आहिनि सही सही बिल्कुलु ऐं तव्हां त हिननि जी शाइरी बि ॿुधी त केॾी बहितरीनु ॾाढी ज़बरदस्त शाइरी ॿुधी ऐं टाइम बि शायदि वक़्तु तेज़ी सां हलंदो पियो वञे ऐं अव्हांखे त ॼाण आहे त अदा अली मंगसी अब्दुल्ला मंगसी जेको हिन जेतिरो परस्तार आहे 4 सालनि जो मूंखे उमिरो करायो ऐं अदा खे हाणे सिकी सिकी नंढड़ी ॼाई अच्छा माशाअल्लाह हा फातिमा उनजी 2 सालगिरह आहे अॼु अच्छा अॼु आहे हा अॼु हींअर आहे मां चवां थो तव्हां पंहिंजे आवाज़ में हुनखे विश्के वधा असां कंदासीं न माइक असां छा लाइ खणी वेठा आहियूं पूरे असां पूरे वियासीं ॾिसो असां पूरे वियासीं ख़बर पई हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू नालो छा आहे फातिमा अच्छा फातिमा के असांजी तरफ़ां लख लख मुबारकूं या अल्लाह साईं उन्हनि जी ज़िंदगी हयाती तमामु आला करे तमामु बहितरीनु करे ख़ुशि हुजे आबाद हुजे असांजी दुआ उन्हनि सां गॾु आहे लाला अब्दुल्ला खे लाला अब्दुल्ला जी भेण अदा अली मंगसी जी माइक पंहिंजी वटि लाला अब्दुल्ला खे जेको आहे सो पंहिंजी नंढड़ीअ जी इन्हनि सभिनी जूं विशिस तमामु घणियूं आहिनि हाणे कलाम ॿुधाइण मां हिकु भर में विहारियो त मां कलाम जी सज़ा आहे मूंखे कलाम न ईंदो असां पुछंदासीं पहिरियां तव्हां ॿुधायो पोइ मां ॿुधायां उड़ी हे ॾिसे विछड़ी वियो विसरियो नाही पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादि यादि अञा मूंखे यादि ईंदो आयो मूंखे न ईंदो बाबा हरू भरू पटको लाराए वेही रे बचा न बसि मां इन करे मां इन जे असां तव्हां खां ॿुधणु चाहींदा असां मां राग में 2-3 दफ़ा मार खाधी आहे उन खां पोइ मां तव्हां सवेरे शाइरी में चयो त 2-3 थप्पू हुयूं इनखे मार न सम्झो इनखे मार इहा रियल ॻाल्हि इन ॻाइण में त मूं मार खाधी आहे बाक़ी ॿियो हुकुम कयो पिए तव्हांजो कंहिंखे सां जहिड़ो करिणो हुजे त बि रियल कंदासीं असां चवंदासीं 2-3 थप्पू वरी खाओ भला वठो थोरो कुझु मिड़ी थी वञे न मूंखे ॻाइण न ईंदो अच्छा ॻाइण न ईंदो अच्छा ॻाइण ईंदो ई न आहे पोइ लॻाए बसि असां माइक खई थो मां कई असां तव्हांखे हाणे माइक बि न ॾींदासीं माइक मूं वटि पंहिंजी आहे मां ज़ोरी ॻाल्हाईंदी अच्छा लॉकडाउन जे करे आर्टिस्टनि जे लाइफ ते वॾो फ़र्क़ु पियो आहे त छा था चओ त माना ॾिसो अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जीअं लॉकडाउन ख़तमु थिए त एक्टिविटीज़ कीअं थियणु खपनि तव्हांजो हिकिड़ी सीनियरिटी आहे हिकिड़ो तव्हांजो एक्सपोजर आहे तजुर्बो रहियो आहे हाणे हिन बीमारी सां त गॾो गॾु हलणो आहे एहतियात करिणो आहे असीं सभु ख़तमु थिए गॾु न असीं सभु वेठा आहियूं ऐं जंहिंजी जेतिरी ज़िंदगी ईंदी ओतिरी हूंदी पर लॉकडाउन में हींअर कमु थियणु खपे आर्टिस्ट वीचारो वॾे तमामु तकलीफ़ हाणे असांजे ॻोठ जो अलगोज़ नवाज़ मोहम्मद उर्स भट्टी तमामु वॾो नालो सिंध जो छा पाकिस्तान जो जॾहिं ही क्रिकेट टीमूं हिते पाकिस्तान में कराची में खेॾणु आयूं त 2 थंबा छॾे 3 ते मोहम्मद उर्स भट्टी जो फोटो लॻल हो सिंध जो अलगोज़ नवाज़ मोहम्मद उर्स भट्टी हाणे हुनजी घरवारी गुज़ारे हुई वीचारी खे कफ़न ई कोन हो हाणे फनकारनि जी मीटिंग थी हिते कराचीअ में सभु दोस्त हुया असांजा सीनियर फनकार बि हुया उते मां सभिनी खे रिक्वेस्ट कई भई ईअं न कयो ख़ुदा जे वास्ते त हू जेसिताईं जेर आहिनि तव्हां वाह वाह था कयो ऐं जॾहिं हू बीमारीअ में हुननि जी का सार लहो बिल्कुलु आहे त चई त माण्हू छा थो सघे बिल्कुलु न करे अच्छा शिराज़ खां पुछंदासीं त शिराज़ मॉडलिंग जी दुनिया में माशाल्लाह सां कॾहिं खां क़दम था रखो असां सभिनी खे इंतज़ारु आहे
ऐं भला छा जेको मॉडलिंग जेका गीतनि में थिए उन जो शौक़ु आहे या रैम्प मॉडलिंग जो बि शौक़ु आहे? मूंखे रैप मॉडलिंग जो शौक़ु आहे, गीत वग़ैरह में मूंखे को बि शौक़ु न आहे। अच्छा, असल में जेॾी महिल हितां ग्रीन सिग्नल ईंदो पोइ बाबा ग्रीन सिग्नल ॾेखारींदो पोइ वञी करे। ऐं अदी इहो जॾहिं ही सरफराज़ जी उमिरि में आहे न, जी जी हा, मूं सां गॾु मॉडलिंग कई आहे। हाँ, पोइ बि तव्हां चओ था त मूंखे रैम्प मॉडलिंग करणी आहे, उते न मिले त घटि में घटि असां वटि तव्हांजो कमु ठहियो। क्लास जी हींअर बि तव्हां उहो गानो ॾिसंदव। असांजा आर्टिस्ट आहिनि ऐं ॾाढा सुठा प्यारा बच्चा आहिनि, सुठे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगीअ में पढ़ाई लिखाई करे नालो ठाहिनि पिया, उहो त पंहिंजी जॻह ते आहे, पर मॉडलिंग जे लाइ बि शौक़ु अथनि त सुठी ॻाल्हि आहे। इहो साइड ते हुअणु खपे कॾहिं कॾहिं। मां चवंदी आहियां सभिनी खां पहिरियां फर्स्ट प्रेफर जेका पंहिंजी ॻाल्हि कयो असां, तव्हांजी तालीम हुजे, पंहिंजो फ्यूचर उन एक्सपोजर उन ते पंहिंजो जेको तव्हांजो जेको आहे उन ते तवजो ॾियणु खपे, बाक़ी त सभु कुझु चलता आहे। ओहिड़ो हिसाबु आहे। थैंक यू सो मच लख थोरा, तव्हां आयो, असांखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं अॼु त मूंखे ख़बर ई कान पई त रांझण आयो त कीअं हिन में वक़्तु गुज़री वियो। ऐं अदा चेतन जा बि लख थोरा ॾाढा सुठा कलाम असांखे ॿुधायूं। ऐं अदा कॾहिं वरी ॿीहर कॾहिं प्रोग्राम थिए इंशाल्लाह ताला लाइव प्रोग्राम में, त पोइ जैमिंग वेमिंग करे सफ़ाई रची पची पोइ उन मज़े सां त जीअं माना का बि असांखां माइनर बि मिस्टेक न थिए त ॾाढो मज़ो ईंदो बिल्कुलु। ऐं शहबाज़ तव्हांजा शिराज ॾाढा लख थोरा, शहबाज़ घर वेठो आहे उन थोरा असांखे बि यादि करे छॾियो। बाक़ी नंढिड़ो जेको सरफराज़ वेठो आहे त मूंखे ईअं थोरो ॾिसे न सही आहे, हले थो बाबा, ख़ैर आहे। थैंक यू सो मच अदा रांझण, तव्हांजा महिरबानी, तव्हांजी महिरबानी ऐं सभिनी ॾिसणनि जी महिरबानी। जेके जिथे जिथे ॾिसनि था, स्पेशली मस्कत में एहसान बिरोही ॾिसे थो ऐं उनखे यादि करणु ज़रूरी आहे, तमामु घणो पुरस्कार आहे असांजो। तव्हां धरती टीवी आहे इंतिज़ामिया जी महिरबानी जो उन्हनि 3 सालनि खां पोइ मूंखे हिते आंदो, तव्हां सभिनी जी महिरबानी। मां दोस्तनि जे साम्हूं थियुसि ऐं ॾिठो, ख़ुशि थिया, लख रुपया तव्हांजा। थैंक यू सो मच बेचा तव्हांजा। ऐं आख़िरी अदा जो कलाम आहे, तव्हां सां कलाम ॿुधंदासीं, मां वाइंड अप करे वठां, मां अल्लाह हाफ़िज़ करियां, पोइ तव्हां कलाम ॿुधाइजो। तव्हांजा बि लख थोरा। नसर भाई आपका बहुत शुक्रिया और माशाल्लाह से बहुत अच्छा बजाते हैं आप। अल्लाह ताला आपको हमेशा अपनी मेहनतों में तव्हांखे अल्लाह से कायम रखो, खुश हुजो हमेशा। जी इन सां गॾु असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही, सेहत रही, दुआ कजो। बच्चा असांजी टीम, असांजी टीम जा मेंबर्स सभु ख़ैरियत सां हुजनि, त पोइ वरी जॉइन कंदासीं तव्हांखे सुभाणे। पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।